प्रेरितन जा कम अध्याय 16। तिमथीअ जो पौलुस सां गॾु वञणु। पौलुस दिरबे शहर में ऐं उन खां पोइ लुस्त्रा शहर में बि वियो। उते तिमथी नाले जो हिकु यीशुअ ते विश्वास रखंदड़ माण्हू हो, जंहिंजी माता हिकु यहूदी हुई ऐं इहा बि यीशुअ ते विश्वास रखंदी हुई। तिमथीअ जो पिता यूनानी जातीअ जो हुयो। लुस्त्रा ऐं इकोनियम शहर में यीशुअ ते विश्वास करण वारा तिमथीअ जे बारे में ॾाढी सुठी गवाही ॾींदा हुआ ऐं पौलुस चाहे पियो कि तिमथी संदसि सां गॾु यात्रा में हले। ऐं पोइ उन क्षेत्रनि जे यहूदियुनि जे करे पौलुस तिमथीअ जो खतनो करायईंसि, छोकी उतां जे यहूदियुनि खे ख़बर हुई कि तिमथीअ जो पिता यूनानी जातीअ जो आहे। पोइ उहे नगर नगर यात्रा कंदे सभिनीनि विश्वासियुनि खे उन सभु नियमनि जे बारे में ॿुधाईंदा विया जेके यरूशलेम जे प्रेरितनि ऐं मुख्य अॻुवनि जे द्वारा मुक़ररु कयल हुआ, ताकी उहे विश्वासी उन नियमनि जो पालन कनि। सो इन वजह सां कलिसियाऊं विश्वास में मज़बूत थींदियूं वयूं ऐं ॾींहों ॾींहुं तादाद में वधंदियूं वयूं। पौलुस जो दर्शन ॾिसणु। पवित्र आत्मा पौलुस, सिलास ऐं तिमथीअ खे आशिया प्रांत में वचन जो प्रचार करण खां मना कयईं। इन करे उहे फुरगिया ऐं गलातिया जे क्षेत्र मां थी करे अॻियां वधिया। पोइ जॾहिं उहे मूसिया क्षेत्र जे वेझो पहुता त उन्हनि बेथोनिया प्रांत में वञणु चाहियो, पर यीशुअ जी आत्मा उते बि उन्हनि खे वञण जी इजाज़त न ॾिनई। इन करे उहे मूसिया खां थी करे हेठि त्रोआस शहर में आया। उते राति जो पौलुस हिकु दर्शन ॾिठईं कि हिकु मकदुनिया प्रांत जो रहवासी उते बीह करे इहा विनती करे रहियो आहे कि तूं बिना देर कए समुंड पार करे मकदुनिया में अच ऐं असांजी मदद कर। जीअं ई पौलुस इहो दर्शन ॾिठो त असां मकदुनिया प्रांत वञण जी तयारी कई, छोकी असां इहो ॼाणे वरितो कि परमेश्वर मकदुनिया जे माण्हुनि जे विच में यीशुअ जे बारे में ख़ुशख़बरी जो प्रचार करण जे लाइ असांखे घुरायो आहे। फिलिपी शहर में पौलुस। इन करे असां त्रोआस शहर मां हिकु पाणीअ जे जहाज जे द्वारा सामोथ्रेस जे बंदरगाह ते पहुतासीं ऐं पोइ ॿिए ॾींहं ते नियापुलिस शहर में आयासीं। उतां खां पोइ असां फिलिपिया में पहुतासीं, जेका हिकु रोमन बस्ती हुई ऐं इहो मकदुनिया प्रांत जो हिकु मुख्य शहर बि हो। असां हिन शहर में कुझु ॾींहंनि ताईं रहियासीं। पोइ हिकु सबत जे ॾींहं ते असां शहर खां ॿाहिरि इहो सोचे करे हिकु नदीअ जे किनारे ते वियासीं कि उते यहूदी माण्हुनि जे लाइ प्रार्थना करण जी हिकु जॻहि हूंदी। उते असां वेही करे उन्हनि स्त्रियुनि सां ॻाल्हाइण लॻासीं जेके उते इकठियूं थियूं हुयूं। उन्हनि स्त्रियुनि में हिकु लुदिया नाले जी स्त्री हुई। उहा थुआतीरा शहर जी रहवासी हुई ऐं उहा वाङणाई रंग जे कपिड़नि जो कारोबार कंदी हुई। उहा परमेश्वर जी आराधना करण वारी हुई। प्रभुअ उनखे पौलुस जी ॻाल्हियुनि खे सम्झण ऐं विश्वास करण में मदद कयईं। इन खां पोइ लुदिया ऐं संदसि जे घर में रहण वारे भातियुनि बपतिस्मो वरितो। पोइ उहा असांखे चवण लॻी कि अगरि तव्हां मञो था कि मां सच में परमेश्वर ते विश्वास कंदी आहियां त मुंहिंजे घर हली करे रहो। पोइ जोर परे करे नेठि उहा असांखे पंहिंजे घर वठी ई वई। पौलुस ऐं सिलास जेल में। हिकु ॾींहं ते जॾहिं असां वापसि उन ई प्रार्थना करण वारी जॻहि ते वञी रहिया हुआसीं त असांखे हिकिड़ी दासी मिली। उन जे अंदरि अहिड़ी आत्मा हुई जंहिंजी मदद सां उहा माण्हुनि खे उन्हनि जे भविष्य जे बारे में ॿुधाईंदी हुई ऐं ईअं करे उहा पंहिंजे मालिकनि जे लाइ ॾाढो धन कमाए ईंदी हुई। इहा दासी पौलुस जे ऐं असांजे पोयां अची करे लगातार जोर जोर सां पुकारे करे ईअं चवण लॻी कि इहे माण्हू परम प्रधान परमेश्वर जा सेवक आहिनि जेके तव्हांखे उद्धार कीअं मिलंदो इन जे बारे में था ॿुधाइनि। पोइ उहा दासी ॾाढनि ॾींहंनि ताईं ईअं ई कंदी रही। आख़िरकार पौलुस एतिरे हद ताईं तंग थी वियो कि उन मुड़ी करे दासीअ जे अंदरि जेका आत्मा हुई उनखे चयईं, मां तोखे यीशु मसीह जे नाले सां हुकुम थो ॾियां कि तूं इन मां निकिरी वञ। ऐं ओॾीमहिल ई उहा आत्मा उन दासीअ मां निकिरी वई। पोइ जॾहिं उन दासीअ जे मालिकनि इहो ॾिठो कि जेको कुझु थियो उन जी वजह सां उन्हनि जी कमाईअ जी आशा हली वई, त उन्हनि पौलुस ऐं सिलास खे पकड़े वरितो ऐं संदनि खे घिले करे शहर जे बाज़ार जे विच में अधिकारियुनि वटि वठी आया। उन्हनि पौलुस ऐं सिलास खे रोमी जजनि जे साम्हूं पेश करे ईअं चयूं कि इहे माण्हू यहूदी आहिनि ऐं असांजे शहर में अशांति फैलाए रहिया आहिनि। इहे माण्हुनि खे अहिड़ी रस्मुनि जे बारे में सेखारे रहिया आहिनि जंहिंखे स्वीकार करणु ऐं लागू करणु असां रोमी नागरिकनि जे लाइ सही कोन्हे। इन ते भीड़ बि पौलुस ऐं सिलास जे विरोध में अची करे गॾु थी ऐं पोइ रोमी जजनि इन ॿिन्हिनि जा कपिड़ा फाड़े करे संदनि खे चाबुक हणण जो हुकुम ॾिनो। सो जजनि जे हुकुम ते
सिपाहियुनि पौलुस ऐं सिलास खे ॾाढो गंभीर तरीक़े सां मारियूं कुटियूं ऐं उन्हनि खे जेल में विझी छॾियूं। पोइ जेल जे अधिकारीअ खे इहो हुकुम ॾिनो वियो कि इन्हनि खे सख़्तु पहिरे जे हेठां बंदि करे रखिजे। इहो हुकुम मिलण खां पोइ जेल जे अधिकारीअ उन ॿिन्हिनि खे जेल जे अंदरूनी कोठड़ीअ में रखियईं ऐं उन्हनि जा पेर लकड़ीअ जे हिकु वॾे टुकड़े जे ॿिनि टुंगनि में फासाए छॾियईं। अद्भुत तरीक़े सां जेल मां आज़ादी। पोइ लॻभॻि अधु राति जे वक़्तु पौलुस ऐं सिलास प्रार्थना करे रहिया हुआ ऐं परमेश्वर जी सारा जा भॼन ॻाए रहिया हुआ ऐं जेल में जेके कैदी हुआ उहे उन्हनि खे ॿुधी रहिया हुआ। ओचितो उते हिकु एॾो भारी भूकंप आयो जंहिंसां जेल जी बुनियाद बि हिली वई ऐं ओॾीमहिल ई जेल जा सभु दरवाज़ा ऐं सभिनीनि कैदियुनि जा बंधन खुली विया। इन ते जेल जो अधिकारी निंड मां उथी वियो ऐं जेल जे दरवाजनि खे खुलियल ॾिसी संदसि खे ईअं लॻो कि कैदी भॼी विया आहिनि। इन करे उन पंहिंजी तलवार खे कढी करे पंहिंजे पाण खे मारे छॾणु चाहियईं। पर पौलुस वॾे आवाज़ सां हुन खे सॾु करे ईअं चयईंसि, पंहिंजे पाण खे कुझु बि नुक़सानु न पहुचाए, छोकी असां सभु हिते ई आहियूं। तॾहिं उहो अधिकारी ॾीया घुराए करे जेल जी कोठड़ीअ में अंदरि वियो ऐं ॾकंदे ऐं कांपचंदे पौलुस ऐं सिलास जे पेरनि ते किरी पियो। पोइ उहो अधिकारी उन्हनि खे ॿाहिरि वठी वञी करे ईअं चवणु लॻो, हे भाउरो, उद्धार पाइण जे लाइ मां छा कयां? उन्हनि जेल जे अधिकारीअ खे चयो, प्रभु यीशु मसीह ते विश्वास कर त तोखे ऐं तुंहिंजे घर में रहण वारनि खे बि उद्धार मिलंदो। पौलुस ऐं सिलास उन जेल जे अधिकारीअ खे ऐं संदसि जे घर में रहण वारे भातियुनि खे यीशुअ जे बारे में ख़ुशख़बरी ॿुधायूं। उन ई वक़्तु राति जो जेल जे अधिकारीअ पौलुस ऐं सिलास खे पाण सां गॾु वठी वञी करे उन्हनि जे धकनि खे धोतईं जेके संदनि खे लॻा हुआ ऐं पोइ उन पाण ऐं उन जे घर में रहण वारे सभिनीनि भातियुनि बिना देर कए बपतिस्मा वरितो। उन खां पोइ जेल जे अधिकारीअ पौलुस ऐं सिलास खे मथे पंहिंजे घर वठी वञी करे भोजन करायईं ऐं पोइ पंहिंजे घर में रहण वारे सभिनीनि भातियुनि समेत आनंद कयईं, छोकी उहे हाणे परमेश्वर ते विश्वास कंदा हुआ। पोइ सुबुह थी त रोमी जजनि सिपाहियुनि जे हथां इहो चवाए मोकिलियो कि पौलुस ऐं सिलास खे छॾे ॾियो। जेल जे अधिकारीअ पौलुस खे चयईं, जजनि तव्हां खे छॾे ॾियण जो हुकुम ॾिनो आहे, इन करे हाणे तव्हां हितां ॿाहिरि निकिरी शांतीअ सां वञो। पर पौलुस सिपाहियुनि खे चयईं, असां रोमी नागरिक आहियूं। इन खां पोइ बि जजनि असांजे मथां लॻायल ॾोहनि जी जांच कए बिना ई असांखे सभिनीनि जे साम्हूं चाबुकनि सां मारायूं ऐं जेल में बि विझाए छॾियऊं। पोइ हाणे उहे चुपचाप में असांखे हितां ॿाहिरि कढी रहिया आहिनि। ईअं हरगिज़ न थींदो। तव्हां उन्हनि जजनि खे वञी करे चओ कि उहे ई अची करे असांखे हितां ॿाहिरि कढनि। सिपाहियुनि इन ॻाल्हि जी ख़बर वञी करे रोमी जजनि खे ॾिनी। जजनि इहो ॿुधी करे कि पौलुस ऐं सिलास रोमी नागरिक आहिनि ॾकी विया। सो जजनि अची करे पौलुस ऐं सिलास खां माफ़ी घुरी ऐं उन्हनि खे जेल मां ॿाहिरि कढी करे विनती करणु लॻा कि उहे शहर मां हली वञनि। पौलुस ऐं सिलास उतां निकिरी करे लूदिया जे घर आया। उते उहे विश्वासियुनि सां मिलिया ऐं उन्हनि जे उत्साह खे वधाए करे उन शहर मां हली विया।